मुझो साईं ईद पढ़ाइण निकतो आ मदीने जो साईं ॻाल्हाए न ॾाढिया यार मदीने जो साईं मां दुनिया जा साईं मदीने जे साईं तां घोड़े छॾिया मुझो साईं ईद पढ़ाइण निकतो आ हिकिड़ो नंढड़ो बच्चो रोईंदे मुझे साईं खे नज़र आयो मुझो साईं उन जो आयो बच्चा रोए छो बस साईं ये लफ्ज़ मस चया उहो मासूम बच्चो मुझे साईं खे चिंबड़ी पियो उन जा सागर छुलकी पिया सुलकन में पइजी वियो मदीने जो साईं उन बच्चे के तसल्ली थोड़े पुट गाल चाहे रोए बस त कर चुप त कर गाल बुधा उन नन्हे मासूम बच्चे सजदे कायनात की खिदमत में अर्ज को किबला फलाने जो हथ पंहिंजे बाबे जे हथ में आ फलाने जो हथ पंहिंजे चाचे जे हथ में आ फलाने जो हथ पंहिंजे भाउ जे हथ में आ साईं मां अकेलो हां मुझो बाबो भी फौत थी वियो आ मुझी अमर भी फौत थी वई आ बाबो हुजे हां मां के कपड़ा वठी दे हां अमर हुजे हां मां के तड़ कराए हां मुझे कपड़न ते खुशबू मले हां मुझो को भाउ कोने का भेण कोने चाचो कोने मामो कोने कायनात में तन्हा से मारो हां न त छा क्या मुझे साईं यतीम बार के पंहिंजे कुल्हन ते खयो ओ साईं जिन्हनि ते जन्नत जे जवाननि जा सरदार सवारी कंदा हा उहो साईं जंहिंजे कुल्हन ते हसन हुसैन सवारी कंदा हा अॼु उन काइनात जे सरदार जे कुल्हे ते यतीम बार सवार थिया जड़ मदीने जो साईं काइनात के बुधायो जे मोहम्मद अमीर जे कुलन थे जन्नत जे जवानन जा सरदार अली जा बचड़ा फातिमा जा जिगर गोशा हसन हुसैन सवार थी सकन था उन मोहम्मद अमीर जे कुलन थे यतीम बार दी सवारी करे थो सके मुझो साईं यतीम बार के घर खणी आयो मुझे साईं अम्मा आयशा साईं के सड़को आयशा यतीम बच्चो इनके तड़ कराए इनके कपड़ा पाराए इनके जिस्म ते खुशबू मल मां मोहम्मद उन वक्त ताई उम्मत के नमाज न पढ़ाई तुम जैसी ताई इन यतीम बार जो रोईंदड़ चेहरे ते मां मोहम्मद के मुर्क नजर नहीं दी अम्मा आयशा उनके तड़ करायो कपड़ा पाराया खुशबू मली बारड़ो बह कंदो मुझे साईं वट आयो मुझे साईं फरमायो बच्चा अज खां वठी तुझो बाबो मां मोहम्मद हां अज खां वठी तुझी अम्मा ही आयशा है जेकॾहिं पैगंबर जो कुर्ब हासिल करण चाहियो था तो पोइ पैगंबर जे नक्श कदम ते हलो गरीबन की खिदमत क्यों मिस्कीनन की खिदमत क्यों यतीमन की खिदमत क्यों बेवह औरतुन की खिदमत क्यों अब्बे अम्मा की खिदमत क्यों वडन की इज्जत क्यों उस्तादन जो अदब क्यों आलिमन जो एहतराम कयो मस्जिद मदरसन दीनी दरसगाहन जो कदर कयो हक जे आलिमन जो साथ लियो जमीयत उलमा इस्लाम जे प्लेटफॉर्म था कायदे मिल्लत इस्लामिया हजरत